बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, दीन जी जेतिरी ख़िदमत कजे उहो घटि आहे ऐं दीन हासिल करण लाइ जीअं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो त दीन जी ख़िदमत करणु इल्मु हासिल करण लाइ तव्हांखे भले चीन वञिणो पवे। माना चीन उन वक़्तु तमामु जेका सा परे अलाइक़ो सॼो सम्झो वेंदो हो। या वरी इहो बि फ़रमानु आहे त पींघे खां वठी क़ब्र ताईं इल्मु हासिल करियो। इल्म जे करे ई सभु शयूं थियनि थियूं ऐं ख़ासि तौर ते उहो इल्मु जेको दीन सां वाबस्ता हुजे, दीनी इल्मु, दीनी तइलीम, उहो वधीक जेका आहे जेका हिन दुनिया खे ऐं आख़िरत खे बि संवारे थो। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, डिस्कस कंदासीं। असांजे साम्हूं क़ुरान शरीफ़ मौजूदु आहे ऐं क़ुरान पाक जो ही जेको नुस्ख़ो आहे, जेको असांजो हितां जो तालिब इल्मु आहे ऐं आलिम थियो आहे हसन अली जत, जेको साईं अब्दुर्रहमान ठटवी साहब जिन जी जेके मुफ़्ती आहिनि ऐं शेखुल हदीस आहिनि, उन्हनि जे मदरसे मां जेके उन्हनि आलिम थिया आहिनि ऐं उनखां पोइ उहो जिते पंहिंजूं दीन जूं ॿियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि था, उन्हनि हिकिड़ी ख़ूबसूरत कोशिशि कई आहे, वॾी कोशिशि कई आहे, जंहिंमें क़ुरान पाक जेको आहे उहो पंहिंजे हथनि मुबारकनि सां, यानी हथनि सां सॼो क़ुरान शरीफ़ जेको आहे तहरीर कयो आहे, लिखियो आहे। ऐं हिन जी इब्तिदा जेकॾहिं तव्हांखे ॾेखारियूं त हीअ सूरत फ़ातिहा जेको आहे हितां खां शुरूआति आहे ऐं उहो जेको सो मुसलसल तसलसल सां जेको आहे सूरत बकरा, उनखां पोइ ॿियूं सूरतूं उहे मुसलसल कंटिन्यूसली जेको आहे सॼो जेके 30 जेके पाण सिपारा चऊं उहे सभई जेके मुकमल तौर ते उन लिखिया आहिनि ऐं वॾी महिनत कई अथसि। हीअ ॾिसो पिया तव्हां हुनजी राइटिंग ऐं अञा हिन राइटिंग ते कमु थियणो आहे, पर उस्तादनि हुनजे ऐं मुख़्तलिफ़ आलिमनि हुनखे जेको सो चेक कयो आहे, उनखां पोइ हुनखे हतमी शिकिल ॾिनी आहे, उनखां पोइ हुनखे इन बाइडिंग कराए वरितो आहे। ऐं हीअ हिते जेके संदसि मस्जिद में खुंबाटी महलो जेको आहे उते मदरसे में मस्जिद में मौजूदु आहे। हिन जी तस्दीक़ कंदड़नि में जेके से आलम सगोरा जेके आहिनि, ख़ासि तौर ते शेखुल हदीस मुफ़्ती साईं अब्दुर्रहमान ठटवी साहिबु आहिनि, साईं मोहतरम साईं मुफ़्ती मोहम्मद यामीन जमारी साहिबु जेके अलामा आहिनि, आलिम आहिनि, उन सां गॾु गॾु मुख़्तलिफ़ जेके हाफ़िज़ सगोरा आहिनि, उन्हनि जेको सो हिन खे क़ुरान पाक खे जेको लिखत खे चेक कयो आहे, उनखां पोइ हुनजी तस्सीह कई आहे ऐं तस्दीक़ कई आहे। ज़ाहिर आहे इन लाइ जेको सो वॾी महिनत हुजे थी ऐं ज़ेर ज़बर उचार ऐं उहे लफ़्ज़ अहिड़ो को अखर रहिजी न वञे, छो क़ुरान शरीफ़ जेको आहे उनखे लिखण वक़्तु इंतिहाई हसास कमु हुजे थो। इहा जेका वॾी महिनत सां ऐं हिकु साल जे अरसे दौरान जेको आहे जेका हीअ नौजवान हसन अली जत आलिम आहिनि हुनखे तरतीब ॾिनो आहे, उन वारे सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हसन अली साईं, तव्हांखे पहिरीं त असीं मुबारकबाद पेश करियूं था जो क़ुरान पाक जेको आहे तव्हां लिखियो आहे, तहरीर कयो आहे। इहो तव्हांखे शौक़ु कीअं जाॻियो ऐं तव्हांजी इब्तिदा जेका आहे तइलीम जी उहा किथां थी, असुलु तव्हांजो ॻोठु किथे आहे, इहो असांखे पंहिंजो तारीफ़ ॿुधाईंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़ैर मुबारकूं तव्हांखे मुंहिंजी तरफ़ खां मुबारकूं। ऐं क़ुरान शरीफ़ जी मिसाल तौरु तव्हां जेके ॿुधाए पई त कीअं तरतीब ॾिनी, त क़ुरान शरीफ़ जॾहिं असां मदरसे साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी जी मकली मदरसे में पढ़ंदा हुआसीं, त मदरसे जी पढ़ाई जे दौरान जेके असांजा साथी हुआ, उन्हनि साथियुनि में हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो हाफ़िज़ इरशाद अली मेमण, जेको डॉक्टर इलियास मेमण जो पुटु आहे। उन मूंखे मशवरो ॾिनो त तव्हांजा अखर सुठा आहिनि, माना तव्हां महिनत करियो था, तव्हां हिकिड़ो कमु करियो, क़ुरान मजीद पंहिंजे हथनि सां लिखो। पोइ उन जे मशवरे मुताबिक़ पोइ मां पंहिंजूं दुआऊं बि रहियूं ऐं दोस्तनि जूं दुआऊं बि रहियूं, ऐं पोइ मुंहिंजी कोशिशि सां क़ुरान मजीद जा मूं पहिरीं सिपारे खां लिखणु शुरू कयो, जेको पंहिंजे मसइलनि जे करे मस्जिद जूं इमामत या ॿिया ट्यूशनियूं वग़ैरह उहे उन्हनि जे बावजूदु ऐं काफ़ी मसरूफ़ियातियूं बि हुयूं। उन्हनि मसरूफ़ियातियुनि खे बाद जेको टाइम मिलंदो हो त पंहिंजो मख़सूस अहिड़ो टाइम कढी करे हिन क़ुरान मजीद खे ॾींदो हुउसि ऐं तक़रीबन 12 महीना यानी साल जे अंदरि क़ुरान शरीफ़ जी मूं लेखाई पूरी कई। ऐं उन खां अलावा मुंहिंजो ॻोठु जेको दे मोरशदाई तहलको केटी बंदर ज़िलो ठठो, ॻोठु मरहूम हाजी गुल मोहम्मद जत जे ॻोठु इलाइक़े मोरशदाई जो आउं रहाकू आहियां। ऐं मुंहिंजे वालिद साहिब जो नालो मौलवी वली मोहम्मद जत यानी केटी बंदर तहलके सां ऐं मोरशदाई जे इलाइक़े सां आउं तलक रखां थो। इब्तिदाई तइलीम जेका आहे उहा तव्हांजी कहिड़ी रही? प्राइमरी तव्हां पढ़िया या डायरेक्ट मदरसे में आया? ऐं तव्हांजो ख़ानदान बि हिन इल्मु सां तलक रखे थो, मौलवी घराणे सां? जी, बाबा बि पंहिंजो साईं मुफ़्ती मोहम्मद जानी जे मदरसे में तइलीम हासिलु कई। उन खे अलावा मुंहिंजो जेको ॾाॾा साईं आहे
उहो बि आलिमनि सां ऐं बुज़ुर्गनि सां सोबती थी रहियो आहे। ऐं जेको आलिम जो कोर्स मूं कयो आहे उहो ॾाॾा जी दुआनि सां, मुंहिंजे माइट माउ पीउ जी दुआनि सां। ऐं प्राइमरी जेकी तालीम सो मूं पंहिंजो ॻोठ वारी स्कूल मां हासिलु कई। उते जेको टीचर हो, हुन प्राइमरी में 5 क्लास मूं पढ़िया। ऐं पोइ हिन खां अलावा मूं पंहिंजो इंटर फस्ट ईयर कयो। ऐं जेकी दीनी तालीम जेकी नाज़रा उहो मूं ॻोठ में ई हासिलु कई। ॻोठ में जो उस्तादु आहे पंहिंजो साईं हाफ़िज़ निसार अहमद वाडेलो, जंहिं वटि मूं नाज़रा मुकमल कई। नाज़रा खां बाद में पोइ मुंहिंजे वालिद साहब मौलवी वली मोहम्मद जे हुकम सां, बाबा जी तमामु कोशिशुनि सां साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी जे मदरसे में आउं आयुसि। ऐं तक़रीबन 7 साल जो अरसो थियो आहे जंहिंमें मूं इहा दीनी तालीम हासिलु कई आहे। ऐं इंशा अल्लाह सुभाणे उन जी दस्तार थींदी। ऐं आलिम जो कोर्स साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी जे मदरसे में मूं माशाअल्लाह पंहिंजी महिनत ऐं कोशिशुनि सां हासिलु कयो। जेको क़ुर शरीफ़ छाकाणि जो लिखाई ऐं ज़िमेवारी जो कमु हुजे थो, ज़ेर ज़बर उहे सभु शयूं, उन लाइ तव्हां अॻु में जेके तहरीर थियल क़ुर शरीफ़ आहिनि उन्हनि खां बि मदद हासिलु कई या तव्हां बर ज़बानी उहे लिखंदा आहियो? हीउ क़ुर शरीफ़ ऐं हाफ़िज़ आऊं कोन आहियां। हीउ क़ुर शरीफ़ मूं ॾिसी, क़ुर शरीफ़ ॿियो हूंदो उन खे ॾिसी करे पोइ उन जूं ज़ेरूं ज़बरूं उहे सभु लिखियूं। ऐं माना क़ुर शरीफ़ जी ॿियो हूंदो उन खे ॾिसी करे लिखंदोसि त कहिड़ो हीउ अख़र आहे, उहो अख़र ॾिसी करे बिस्मिल्लाह जेको ज़ेरू ज़बर नुक़्तो वग़ैरह लिखंदोसि। पोइ हिननि जी तस्दीक़ जेकी सो मूं पंहिंजे उस्ताद साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी ॾांहुं कराई। ऐं पंहिंजो आलिम मशहूरु साईं मुफ़्ती मोहम्मद जामिद जमारी जेको मुंहिंजो उस्तादु आहे, जंहिं मूंखे आलिम जे कोर्स में कसीद तइदाद में किताब पढ़ाया आहिनि। ऐं साईं जन में हिन जी तमामु बहितरीनु तस्दीक़ कई आहे। ॿिया जेके हाफ़िज़ हज़रात आहिनि, जेके बि दोस्त मुंहिंजा साथी आहिनि, उन्हनि हाफ़िज़नि तस्दीक़ कई आहे। ऐं तमामु साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी तमामु ख़ुशि थींदो आहे ऐं दुआ ॾींदी आहियां त अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे जो हिन मदरसे में पहिरियों तव्हां नौजवान आहियो जो इहो क़ुर मजीद पंहिंजे हथनि सां तव्हां लिखियो आहे। हाणे जदीद दौरु आहे, छाकाणि तव्हां आम जेका राइटिंग इस्तेमालु कई आहे, तमामु जेको राइटिंग तव्हांजी माशाअल्लाह ख़ूब सुठी बि आहे। ऐं तव्हां जेका सा इंक जे नमूने सां पेन इस्तेमालु कयो आहे त उन में तव्हांखे दिक़त बि महसूसु थी हूंदी या जेको सो तव्हां पंहिंजो जीअं आम रवाजी तौर ते थिए थो ईअं तव्हां लिखियो? क़ुर मजीद पंहिंजो मुंहिंजा सिंधी में अख़र सुठा हूंदा, पर क़ुर शरीफ़ जा जेके शुरू वारा पंहिंजो अख़र उहो पंहिंजो आम जेकी राइटिंग थींदी आहे ईअं मूं लिखियो आहे। कोशिशि मूं इहा कई त क़ुर मजीद जा माना अख़र सुहिणा लिखां, छो क़ुर मजीद आहे। आम को माण्हू राइटिंग पंहिंजो सिंधी में लिखी सघे थो, पर क़ुर मजीद जी पंहिंजी पूरो माना ज़हन फोक्स कंदोसि त क़ुर मजीद जा तमामु बहितरीनु अख़र थियनि, सुहिणा अख़र थियनि, त उहो पंहिंजी महिनत सां जेको मूं नाचीज़ खां पहुतो उहो मूं इहा ख़िदमत कई। तव्हांजो आख़िर में पैगाम कहिड़ो हूंदो जे ख़ासि करे तालिब इल्म जेके मदरसनि में पढ़नि था, हिफ़्ज़ कनि था, नाज़रा पढ़नि पिया या वरी आलिम थियनि पिया, त उन्हनि लाइ तव्हांजो मैसेज छा कहिड़ो हूंदो? छाकाणि जो आलिम वॾी जेको आहे उन्हनि जा उस्ताद वॾी महिनत कनि था दीनी हवाले सां, पर हीउ कमु जेको आहे उहो अलॻि हुजे थो। ऐं हिन हवाले सां जेकॾहिं माण्हू लिखण जी कोशिशि कनि, वधीक उन जी राइटिंग बहितर थींदी ऐं वधीक उन्हनि खे क़ुर शरीफ़ सां पढ़ण सां लिखण सां दस्तरस उन्हनि खे हासिलु थींदी। जी बिल्कुलु, आउं उन्हनि सभिनी खे इहो ई हिदायत कंदुसि त क़ुर मजीद आहे ऐं जेके अख़र सुठा आहिनि त उहो लिखंदो त अख़र जो सवाबु आहे, उनखे सवाबु मिलंदो। ऐं उन खे अलावा उनजा अख़र बि सुठा थींदा ऐं इहो हिकिड़ो यादगिरी बनो लम्हो रहंदो। ऐं पंहिंजो आउं सभिनी खे इहो हिदायत करे सघां थो त क़ुर मजीद हिकिड़ो मुंहिंजो इहो ई ख़्यालु रहियो आहे त कसीर तइदाद में माण्हू जेके अहिड़ा आहिनि असांजा मुस्लमान जेके क़ुर मजीद खे पढ़ंदा कोन आहिनि, त इहो ॾिसो हिकिड़ा माण्हू खे एतिरो टाइम कोन्हे जो क़ुर मजीद खे पढ़नि, पर के अहिड़ा बि नौजवान आहिनि जेके पंहिंजो वक़्तु वक़फ़ कढी करे, टाइम कढी करे जेके क़ुर मजीद पंहिंजे हथनि सां लिखनि था। चवंदा आहिनि पढ़णु सवलो आहे ऐं पंहिंजो क़ुर शरीफ़ ॾिसणु सवलो आहे, उनखे चुमणु सवलो आहे, पर लिखणु ॾाढो ॾुखियो आहे। त उन्हनि नौजवाननि हज़रातनि खे बि इहो पैगाम ॾियणु थो चाहियां त क़ुर मजीद खे पढ़नि ऐं ॾिसनि, त इहो ई हिकिड़ी ॻाल्हि आहे त लिखणु केॾो ॾुखियो आहे। असांखे एतिरो टाइम कोन थो मिले जो असां पंहिंजे क़ुर मजीद खे पंहिंजे घरनि मां कढी करे क़ुर मजीद खे पढ़ूं। त आम तौर ते पाण वटि इहो हूंदो आहे ॿहिराड़ियुनि में ख़ासि तौर ते त क़ुर शरीफ़ रूमाल में वेड़ियल रखियलु आहे ऐं उनखे वधि में वधि जेको आहे रमज़ान शरीफ़ अचे थो त उनखे माण्हू दौर करे थो, पर उनजी माना जी माण्हुनि खे ख़बर ई न हूंदी आहे। त इन लाइ तव्हांजी छा जेको तजवीज़ हूंदी? उन्हनि सभिनी मुस्लमाननि खे आउं इहो अपील थो करियां त ॿहिराड़ी जा ऐं पाण ख़ुदि ॿहिराड़ी जे इलाइक़े सां तालुक़ु रखां थो, मोरछड़ाई जे इलाइक़े सां, त ॿहिराड़ी में छा हूंदो आहे 4-5 क़ुर शरीफ़ जूं परणियूं चादरियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें क़ुर शरीफ़ बंदि हूंदो आहे। जॾहिं माण्हू को विसाल करे वेंदो आहे पोइ बख़्शाणी जे लाइ क़ुर शरीफ़ खणी ईंदा आहिनि, हाणे बख़्शायो त उहो एटी टाइम क़ुर शरीफ़ कढंदा, यानी उन क़ुर शरीफ़ जे मथां ॼारा ॼमी वेंदा आहिनि, उन्हनि क़ुर शरीफ़ जी हिफ़ाज़त कोन कंदा आहिनि, छो क़ुर शरीफ़ पढ़नि त हिफ़ाज़त कनि न, त क़ुर शरीफ़ पढ़ंदा कोन आहिनि, क़ुर शरीफ़ घर में पियल हूंदो आहे, मजबूरी थींदी आहे या को माण्हू बीमार थींदो आहे पोइ उन जे मथां यासीनूं पढ़ंदा आहिनि।
त आउं उन्हनि सभिनी खे इहा ई अपील थो कयां त क़ुर मजीद पंहिंजे घरनि में ख़ाली सिंगारे न रखो। क़ुर मजीद खे जेतिरो सिंगारींदा ओतिरो सवाबु आहे, पर उन सां गॾु जेको अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जे मथां नाज़िल कयो 23 साल जे अरसे में, त उन क़ुर मजीद खे असां मुस्लमान पढ़ूं। हिन क़ुर मजीद खे पढ़ण सां सवाबु मिलंदो ऐं हिन ई क़ुर मजीद में शफ़ाऊं रखियल आहिनि। जेकॾहिं को बीमार आहे, को सकरात में, उन जे मथां तव्हां क़ुर मजीद पढ़ो त उनजी सकरात आसान थींदी। त क़ुर मजीद ख़ाली घर में रखण सां को फ़ाइदो हासिलु कोन थींदो। जेकॾहिं हिन क़ुर मजीद खे असां पढ़ंदासीं ऐं खोलींदासीं, ॾिसंदासीं त असांजी रोज़ी रिज़क़ में बरकतूं पवंदियूं। हा, क़ुर शरीफ़ माण्हू पढ़े थोरो पर सम्झे, इन ईअं न त रटे माण्हू सॼो क़ुर शरीफ़ पढ़ी वञे ॾिसी पर उनजी माना नथी सम्झ में अचे त फ़ाइदो कोन्हे। क़ुर शरीफ़ अखर अखर माण्हू पढ़े त उनखे सम्झे त क़ुर शरीफ़ छा थो चए, क़ुर शरीफ़ में कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जो ज़िक्र थियल आहे, कहिड़ियुनि शयुनि जी वज़ाहत थियल आहे, हर शइ जो अलाह साईं क़ुर शरीफ़ में ज़िक्र करे छॾियो आहे। त असां मुस्लमाननि खे खपे त क़ुर शरीफ़ खे पढ़ूं ऐं उनजो तर्जुमो बि यादि करियूं त तर्जुमे में अलाह साईं छा थो चवे, त असां मुस्लमाननि जो ज़हन खुले त क़ुर मजीद में अलाह साईं छा छा इरशाद करे छॾियो। इन करे त सभिनी खे अपील कंदुसि त क़ुर मजीद खे ज़्यादा खां ज़्यादा फॉलो करियो ऐं क़ुर मजीद जे तर्जुमे खे पढ़ो, पंहिंजे औलादनि खे पढ़ायो ऐं पाण पढ़ो। अलाह साईं तव्हां सभिनी खे सवाबु ॾींदो। महिरबानी। तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हासन अली जत जेको हिकु नौजवान ऐं ठटे जे बल्कि सिंध जे ईअं चऊं त उन ॾोरां जे आख़िरी हदि केटी बंदर जे मोर छॾाई वारे इलाइक़े सां हुनजो ताल्लुक़ु आहे ऐं उतां खां हुन बुनियादी प्राइमरी तइलीम उतां हासिलु कई। उनखां पोइ जिते दुनियावी तइलीम हासिलु कई उते हू जेको शेख उल हदीस मुफ़्ती साईं अब्दुर्रहमान ठटवी साहिब जिन जे मदरसे में आलम जो कोर्स कयो ऐं क़ुर शरीफ़ पढ़ियो ऐं उनखां पोइ क़ुर शरीफ़ जेको आहे उन तहरीर कयो आहे। हिन वक़्तु हू जेको सो जेका पंहिंजी आलमाना ख़िदमतूं न रुॻो उहे ॾेई रहियो आहे। उनजी दस्तारबंदी जो जेका आहे उहा थींदी ऐं उन में उनखे दस्तारबंदी जेको आलम हुजण जो दस्तार जेको आहे उहा दस्तारबंदी थींदी। पर क़ुर शरीफ़ लिखणु हिकिड़ो वॾो ॾांहुं आहे, वॾी जेका सा महिनत आहे, जेको हिकिड़ो हीउ असांजे ॿराड़ी जे ख़िते जे माण्हुनि लाइ, सॼी सिंध जे उन्हनि माण्हुनि जे लाइ, उन्हनि मुस्लमाननि लाइ हिकिड़ो मैसेज आहे, पैगाम आहे त क़ुर शरीफ़ जीअं मौलवी हसन अली जत ॻाल्हि कई त क़ुर शरीफ़ रुॻो रखणु ऐं उनखे कपिड़े में वेड़े सिंगारण जो जे लाइ न आहे, पर उनखे पढ़िजे ऐं उनखे जेको सो माना पढ़िजे, उनखे सम्झिजे त जीअं जेको आहे उनजी जेका माना जेका छा आहे ऐं उहो क़ुर शरीफ़ जी सूरतूं उनजी जेका आयतूं आहिनि उन्हनि जो मक़सदु छा आहे त जीअं असांखे उनजी परूड़ पवे ऐं असां पंहिंजी जेका आख़िरत बि मोचारी करियूं ऐं हिते हिकिड़ो क़ुर शरीफ़ जेको आहे पढ़णु ऐं ॿियनि खे पढ़ाइणु, ॿियनि खे सम्झाइणु, इहो बि हिकिड़ो समाज लाइ समाजी हिकिड़ी ख़िदमत सां गॾोगॾु दीनी ख़िदमत बि आहे। त इहा हिकिड़ी जेका ईअं चइजे त हिकिड़ी जेका आहे दीन जी बि ख़िदमत आहे ऐं दुनियावी बि ख़िदमत आहे। त उन लाइ इहो ई पैगाम आहे हसन अली जत जो त क़ुर शरीफ़ खे वधि खां वधि जेको आहे दीनी जेका इल्मु आहे उनखे जिते वधि खां वधि हासिलु कयो वञे, पंहिंजे ॿारनि खे जेका दुनियावी तइलीम सां गॾु दीनी तइलीम ॾियारिजे, पर उन सां गॾु क़ुर शरीफ़ खे मुकमल तौर ते पढ़िजे ऐं उनखे बामाना पढ़िजे, सम्झिजे ऐं जेको वक़्तु मिले हर माण्हू जेको आहे मसरूफ़ आहे, जेकॾहिं मसरूफ़ वक़्त मां चंद वक़्तु कढी जेको आहे 5 वक़्त माण्हू निमाज़ पढ़े थो, जेकॾहिं उन दौरान जेके 5-10 मिंट 15 मिंट 20 मिंट जेके निमाज़ खां पोइ टाइम कढे या उहो पंहिंजो मख़सूस टाइम कढी क़ुर शरीफ़ पढ़े त खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि हिकिड़ो निज़ाम हयात आहे क़ुर शरीफ़ उन ते उनजी ज़िंदगी सॼी संवारी सघिजे थी बिना कंहिं उनखे कंहिंखां मदद वठण जी ऐं सम्झण जी। क़ुर शरीफ़ हिकिड़ो मुकमल निज़ाम हयात आहे, उनखे मुकमल माना सां जेकॾहिं पढ़िजे त उहो ख़ुदि माण्हू चेंज थी वेंदो ऐं इहो ई पैगाम आहे असां सभिनी जो, आलमनि जो ऐं ख़ासि तौर ते हसन अली जत जो जंहिं हिन क़ुर शरीफ़ खे तरतीब ॾिनो ऐं इहा जेको हिकिड़ो ज़ौक़ु आहे, हिकिड़ो ज़ौक़ु उन पैदा कयो आहे। इनशाअल्लाह ईंदड़ वक़्त में केतिरा ई जेके आलिम हूंदा, हाफ़िज़ हूंदा या नौजवान हूंदा, उहे उन्हनि में इहो चाह पैदा थींदो, उहा दिलचस्पी पैदा थींदी त क़ुर शरीफ़ खे उहे तहरीर कनि ऐं ख़ूबसूरत नमूने सां तहरीर कनि त जीअं उन्हनि खे वधीक पज़ीराई मिली सघे। समूरे दोस्तनि जी महिरबानी। अल्लाह वाही।